जी दोस्तों, तव्हां ॿुधी रहिया हुआ तलार शहर जे बालक ॻाइणे महेश गुजराती खे। हिन जो आवाज़ु ॾाढो सुरीलो आहे ऐं हिन खे जेकॾहिं गायकी जे हवाले सां या गायकी सां जेके लाॻापियल इदारा आहिनि उहे जेकॾहिं हिन जी पज़ीराई कनि, हिन खे सपोर्ट कनि त हीअ अञा वधीक बहितर राग पेश करे सघे थो ऐं सिंध में संदसि तोड़े सिंध जो नालो
घाट ऊंचो करे सघे थो। उम्मीद आहे त तव्हां ऐं असां हिन खे हिकु बहितर जेको सो प्लेटफॉर्म मुहैया करण में पंहिंजो किरदारु निभाईंदासीं। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर करियो त जीअं हिन मैश गुजराती खे को बहितर प्लेटफॉर्म मिली सघे, का बहितर पज़िराई मिली सघे, त जीअं पंहिंजो ई सुठो नालो कमाए सघे ऐं हिन राग जी फ़न में अञा वधीक कामयाबी हासिलु करे। महिरबानियूं। अला भाई।